जीअं त हिन वक़्तु उम्मत मुस्लिमा इंतिहाई नाज़ुक हालात में गुज़री रही आहे। हिन वक़्तु उम्मत मुस्लिमा खे क़त्ल कयो वञे थो, उनखे ज़िबा कयो वञे थो। उम्मत मुस्लिमा जे कोड़नि खे क़त्ल कयो वञे थो, उन्हनि जे औरतुनि खे नाक क़त्ल कयो वञे थो। उम्मत मुस्लिमा जे मासूम ॿारनि खे क़त्ल कयो वञे थो, उन्हनि जे घरनि खे ठाहियो थो वञे, उन्हनि खे घर खां बेघर कयो वञे थो, उन्हनि खे पंहिंजे वतन खां जलावतन कयो वञे थो। इन हालात जे पेश नज़र इन वक़्तु उम्मत मुस्लिमा हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जी मुंतज़िर आहे। उन मौक़े मुनासिबत सां अवां जे साम्हूं हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जे तारफ़ जे बारे में, उन जे हालात जे बारे में, उन जे पस मंज़र जे बारे में, उन जे ख़ानदान, उन जी क़ौमियत जे बारे में, उन जे नसब जे बारे में ऐं उन जी आमद जे बारे में अवां जे साम्हूं अर्ज़ु करणु चाहियां थो। अल्लाह ताला खां दुआ आहे मुआजिज़ बंदे खे सही तरह सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सामईन खे तरफ़ैन खे सही तरीक़े सां सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद में अल्लाह ताला तव्हां असांखे बल्कि पूरी उम्मत मुस्लिमा खे उन जे मथां सही तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोहतरम मुस्लमानों, क़यामत जे बारे में, क़यामत कॾहिं वाक़ई थींदी इन जो इल्मु अल्लाह ताला खां सवाइ कंहिंखे बि न आहे। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं सुवाल कयईं, या रसूलल्लाह मत साअ, ए अल्लाह जे रसूल क़यामत कॾहिं वाक़ई थींदी? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मसूल खां वधीक साहिल ॼाणे थो, यानी इहा त तोखे बि ख़बर आहे त क़यामत जो इल्मु अल्लाह ताला खां सवाइ कंहिंखे बि न आहे। क़यामत जो इल्मु अगरचे कंहिंखे बि न आहे, लेकिन क़यामत जे बारे में निशानियूं, क़यामत जे बारे में अलामतूं ऐं क़यामत जे बारे में पेशन गोयूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांखे ॿुधायो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पेशन गोई ॿुधाई त क़यामत खां पहिरियां दज्जाल ईंदो, क़यामत खां पहिरियां हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो, क़यामत खां पहिरियां दाबतुल अर्ज़ ईंदो। ऐं इन्हनि पेशन गोयनि में हिकिड़ी पेशन गोई हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जी बि आहे। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु को आम माण्हू न हूंदो, को मामूली शख़्स न हूंदो। जेकॾहिं को आम माण्हू दावा करे त मां इमाम महदी आहियां, जेकॾहिं को रस्ते तां मुसाफ़िर वींदड़ ऐं राहगीर दावा करे त मां इमाम महदी आहियां, मुंहिंजे हथनि ते बैत कयो ऐं असां उन जी ॻाल्हि खे, उन जी दावा खे क़बूल कयूं, ईअं हरगिज़ न आहे। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जूं निशानियूं अलामतूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांखे ॿुधाए विया। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जो मुकमल रिकॉर्ड अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस में मौजूदु आहे। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जी अलामतुनि मां, निशाननि मां सभ खां वॾे वॾी निशानी इहा आहे त हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे महदी हुजण जी दावा न कंदो। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे पाण खे लिकाइण जी कोशिशि कंदो, पंहिंजे पाण खे ज़ाहिर न कंदो, बल्कि वक़्त जा उलमा ऐं हरम जा इमाम, हरम जा शुयूख उनखे सुञाणे वेंदा, उनखे चवंदा त तूं असांजो इमाम महदी आहे, लिहाज़ा तूं हथ ओरे कर त असां तुंहिंजे हथनि ते बैत कयूं। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु उनखे इनकार कंदा ऐं बैत न कराईंदा, त वक़्त जा उलमा, वक़्त जा शुयूख उनखे चवंदा त जेकॾहिं तव्हां असां खां बैत न वठंदव त पोइ असां अल्लाह ताला खां शिकायत कंदासीं त हे अल्लाह, उम्मत मुस्लिमा जे मथां अहिड़े क़िस्म जा हालात हुया, लेकिन हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु असां खां बैत न वठनि पिया। मतिलबु त हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे महदी हुजण जी दावा न कंदो ऐं उनखे ख़बर बि न हूंदी त मां इमाम महदी आहियां। लेकिन दुनिया जे अंदरि खोड़ क़िस्म जा अहिड़ा माण्हू आहिनि जेके इमाम महदी जे कूड़े हुजण जी दावा कंदा आहिनि। जीअं कादियानी जो कूड़ो नबी मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी, उन बि दावा कई हुई त मां इमाम महदी आहियां। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर शइ ॿुधाया, उनजो नालो, उनजे वालिद जो नालो, इहो हदीस पाक जे अंदरि मौजूदु आहे, किताबनि जे अंदरि मौजूदु आहे त हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जो नालो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले वांगुरु मोहम्मद नालो हूंदो। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जे वालिद जो नालो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद जे नाले वांगुरु अब्दुल्ला हूंदो। हज़रत इमाम महदी रज़ी अल्लाह अन्हु जी वालिदा जो नालो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वालिदा वांगुरु अम्मा आमना उन जो नालो हूंदो।
हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जो ख़ानदान अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो ख़ानदान यानी बनी हाशिम हूंदो। हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु संदसि वालिद हज़रत हसन रज़ियल्लाहु अन्हु जी औलाद मां हूंदो ऐं संदसि वालिदा हज़रत हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी औलाद मां हूंदी। हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु सैयद हूंदो, सैयद सादात हूंदो ऐं हसन ई हुसैन ई सैयद हूंदो। हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जे बारे में उलमा इकराम पंहिंजे किताबनि जे अंदरि अञा वधीक वज़ाहत कई आहे। फ़रमाइनि था त इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु संदसि चेहरो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जे मुशाबे हूंदो ऐं संदसि कद मुबारक कुझु वॾो हूंदो ऐं फ़रमाइनि था त संदसि अख़लाक मुबारक सफ़ा हुबहू अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु हूंदो। हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जे बारे में मज़ीद वज़ाहत इहा कई वई आहे त आम माण्हू बि ॾिसंदो त उहो बि सुञाणे वेंदो त हीअ हज़रत इमाम महदी आहे। ऐं एतिरे क़दुरु चवनि था त जेकॾहिं को नाबीनो शख़्स हूंदो उहो बि सम्झी वेंदो त हीअ असांजो इमाम हज़रत इमाम महदी आहे। हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु अची करे छा कंदो? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस में भी इन जी वज़ाहत मिले थी। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु अची करे दुनिया जे अंदरि अल्लाह जी धरती ते अदल ऐं इंसाफ़ खे ईअं भरे छॾींदो जीअं उन खां पहिरियां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी सां ज़मीन भरियल हुई। हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु अची करे दज्जाल खे क़तल कंदा, ईसाइनि जे सुलीब खे टोड़ींदा यानी ईसाइनि खे बि ख़तमु कंदा। हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में अदल ऐं इंसाफ़ मोटी ईंदो, जेको अदल ऐं इंसाफ़ ख़ुलफ़ाए राशिदीन जे दौर में हुयो, जेको अदल ऐं इंसाफ़ हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में हुयो, उहो ई अदल ऐं इंसाफ़ हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में मोटी ईंदो। एतिरो अदल ऐं इंसाफ़ थी वेंदो जो बगड़ ऐं बकरी उहे ॿई गॾु चरंदा, हिक ई घाट मां पाणी पींदा। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जॾहिं फ़ौत थियो त हिकु शख़्स जंग जे अंदरि मौजूदु हुयो जेको बकरियूं चारे पियो। उन चयो त लॻे थो अॼु वक़्त जो इमाम हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु अन्हु फ़ौत थियो आहे। कंहिं उनखे चयो त तूं जंग जे अंदरि मौजूदु आहे, तोखे कहिड़ी ख़बर सियासत जी, तोखे कहिड़ी ख़बर त वक़्त जो हुकुमरान फ़ौत थियो आहे। उन चयो त अॼु मुंहिंजी बकरियुनि जे मथां बगड़ हमिलो कयो आहे, इन मां सम्झी वियुमि त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु अन्हु फ़ौत थिया। जॾहिं हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु तशरीफ़ वठी अचनि ऐं उन्हनि जो ज़ाहिर थिए, उहे ज़ाहिर थियनि त उन वक़्तु असांखे छा करणु घुरिजे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु ज़ाहिर थियनि उन वक़्तु तव्हां उनजी बैत जे लाइ अचिजो, चाहे अव्हांखे बर्फ़ जे मथां घसीटजी करे अचिणो पवे तॾहिं बि तव्हां उनजी बैत जे लाइ ज़रूरु अचिजो। मोहतरम मुस्लमानो, हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जे बारे में हिकिड़ा उहे शख़्स आहिनि जेके इनकार कंदा आहिनि त हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु न ईंदो। छाजे करे त उहे चवंदा आहिनि त हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जो ज़िक्र क़ुर पाक में मौजूदु ई न आहे ऐं असां सिर्फ़ु क़ुर पाक खे मञींदा आहियूं, हदीस खे न मञींदा आहियूं। हज़रत इमाम महदी जो ज़िक्र हदीस में मौजूदु आहे लेकिन क़ुर पाक में मौजूदु न आहे। असां चवंदा आहियूं त मुस्लमान उहो आहे जेको पूरी शरीयत जे मथां ईमान रखे, यानी क़ुर पाक शरीयत जो हिसो आहे ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस इहा बि शरीयत जो हिसो आहे। सहाबा इकराम जा फ़ैसिला, सहाबा इकराम जो इजमाउ ऐं इतिफ़ाक़ इहो बि शरीयत जो हिसो आहे। जेको माण्हू शरीयत खे नथो मञे उहो माण्हू मुस्लमान न आहे ऐं जेको माण्हू मुस्लमान न आहे उनजे मञण ऐं न मञण सां कोई फ़र्क़ु न आहे थींदो। क़ुर पाक जे अंदरि हर शइ मौजूदु हुजे इहा ॻाल्हि ज़रूरी न आहे। दीन जा खोड़ सारा अहिड़ा अहकाम आहिनि जेके हदीस पाक में मौजूदु आहिनि लेकिन क़ुर पाक जे अंदरि उन्हनि जो ज़िक्र न आहे। तव्हां सां जेका नमाज़ पढ़ंदा आहियूं, नमाज़ जे अंदरि तव्हां सां सना पढ़ंदा आहियूं, सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक, इहा सना जेका नमाज़ पाक जे अंदरि पढ़ी वेंदी आहे इन सना जो ज़िक्र क़ुर पाक जे अंदरि मौजूदु न आहे। नमाज़ जो ज़िक्र त क़ुर पाक में आहे, नमाज़ जो हुकुम क़ुर पाक में आहे, अक़ीमुस्सलाह नमाज़ खे क़ाइमु कयो, लेकिन इन सना जो ज़िक्र क़ुर पाक में मौजूदु न आहे। अञा जेकॾहिं अॻिते हलिजे त फ़ातिहा खां बाद में जेका आमीन चई वेंदी आहे नमाज़ में, इन आमीन जो ज़िक्र बि क़ुर पाक में मौजूदु न आहे। जेकॾहिं अञा अॻिते हलिजे त रुकू जे अंदरि जेका तस्बीह चई वेंदी आहे सुभान रब्बियल अज़ीम, इन तस्बीह जो ज़िक्र बि क़ुर पाक जे अंदरि मौजूदु न आहे। ऐं सजदे जे अंदरि जेका तस्बीह चई वेंदी आहे सुभान रब्बियल आला, इन तस्बीह जो ज़िक्र बि क़ुर पाक जे अंदरि मौजूदु न आहे। अतहियात तव्हां सां पढ़ंदा आहियूं, अतहियात जो ज़िक्र बि क़ुर पाक में मौजूदु न आहे।
रब चालनी वारी दुआ भी कुरान पाक के अंदर मौजूद ना है। दुरूद शरीफ, दुरूद इब्राहिमी, इन जो ज़िक्र भी कुरान पाक में मौजूद ना है। इन जो हुक्म कुरान पाक में आए, लेकिन यो दुरूद इब्राहिमी कुरान पाक के अंदर लिखल मौजूद ना है। तो दीन जा खोड़ सारा अहकामात अड़ा जेके कुरान पाक के अंदर मौजूद ना है, लेकिन उनके बावजूद भी असां मञूं था छाजे करे त उहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदीस पाक के अंदर मौजूद आहिनि। अहिड़े तरीक़े सां गॾ जे हराम हुजण जो ज़िक्र भी कुरान पाक में मौजूद ना आहे। गॾ जे हराम हुजण जो ज़िक्र अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में मौजूद आहे। गॾ जो ज़िक्र कुरान पाक में तो मौजूद है, उनकी सवारी जो ज़िक्र कुरान पाक में मौजूद है, लेकिन उनके हराम हुजण जो ज़िक्र कुरान पाक में मौजूद ना आहे। तो जेके माण्हू कुरान पाक के नथा, जेके माण्हू सिर्फ़ कुरान पाक के मननि था ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस के नथा मननि, छा उन वटि गॾ हलाल आहे? छा उन्हनि जे साम्हूं जेकॾहिं गॾ जो गोश्त अची वञे त उहे खाईंदा? छा उनखे खाइणु पसंदि कंदा? छाजे करे त उनजो ज़िक्र कुरान पाक में, उनजो हराम हुजण जो ज़िक्र कुरान पाक में मौजूद ई न आहे। त मोहतरम मुस्लमानो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बनी इसराइल जा 72 फ़िरका थिया ऐं मुंहिंजी उम्मत जे अंदरि 73 फ़िरका थींदा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो त मुंहिंजी उम्मत बनी इसराइल जी मुशाबित कंदी, यानी जेकॾहिं यहूदनि मां को यहूदी जेकॾहिं कंहिं सुराख जे अंदरि दाख़िल थींदो त मुंहिंजी उम्मत मां बि को अहिड़ो हूंदो जेको उन सुराख में दाख़िल थींदो, यानी उम्मत मुस्लिमा क़दम क़दम ते यहूदियुनि जी मुशाबित इख्तियार कंदी। त मोहतरम मुस्लमानो, इन हदीस मां साबित थिए थो त बनी इसराइल जे मथां जेके क़िस्म जा मुसीबतूं आयूं, जेके क़िस्म जा हालात आया ऐं बनी इसराइल जेके कम कया उहे मुस्लमान बि कमु कंदा। ऐं उन्हनि कमनि जे करे जेके उनजे मथां हालात आया, जेके उनजे मथां आज़माइशूं ऐं मुसीबतूं आयूं, उहे उम्मत मुस्लिमा जे मथां थींदियूं। तारीख़ जे अंदरि अचे थो त ऐं क़ुरान पाक जे अंदरि बि इन जो ज़िक्र आहे त बनी इसराइल उहा क़ौम हुई जंहिंजे मथां अल्लाह ताला तमामु घणियूं नवाज़िशूं कयूं, जंहिंजे मथां अल्लाह ताला तमामु वॾा इनाम ऐं एज़ाज़ कया। बनी इसराइल उहा क़ौम हुई जो उन वक़्तु समूरनि क़ौमुनि जे मथां बनी इसराइल खे अल्लाह ताला इज़त ॾिनी ऐं ग़लबो ॾिनो। पूरा 700 साल अल्लाह ताला बनी इसराइल खे इज़त ॾिनी, बनी इसराइल खे अल्लाह ताला हुकूमत ॾिनी, इक़्तिदार ॾिनो, कुर्सी ॾिनी, तरक़ी ॾिनी ऐं हर क़िस्म जी ख़ुशहाली ॾिनी। लेकिन बनी इसराइल उन जे अंदरि गफ़लत जो मुज़ाहिरो कयो। बनी इसराइल अल्लाह ताला जी गुस्ताखी कई। बनी इसराइल अल्लाह जे नबियुनि खे क़तल कयो, पंहिंजे क़ौम जे नबियुनि खे बि उन्हनि क़तल कयो। उन्हनि जे गफ़लत जे करे ऐं उनजी नाफ़रमानी जे करे 700 साल खां बाद में अल्लाह ताला उनजे मथां हिकु अहिड़ी क़ौम मुसलत कई जो उहा क़ौम अची करे उन्हनि बनी इसराइल खे तबाह कयो, उन्हनि खे मारे कुटे करे बैतुल मुक़द्दस खां उनखे ॿाहिरि कढी छॾियो। वरी 30 सालनि खां बाद में अल्लाह ताला बनी इसराइल खे वरी ताक़त ॾिनी, वरी उनखे उरूज ॾिनो। अल्लाह ताला उनखे तमामु वॾी तरक़ी ॾिनी, अल्लाह ताला उनखे इक़्तिदार ॾिनो, हुकूमत ॾिनी, वॾी इज़त ॾिनी। लेकिन उनजे बावजूद बि बनी इसराइल जी क़ौम न सुधरी ऐं पंहिंजी गफ़लत जो मुज़ाहिरो कयो, उन्हनि अल्लाह ताला जी नाफ़रमानी कई। अल्लाह ताला जे क़वानीन जे अंदरि ऐं अल्लाह ताला जे अहकामात जे अंदरि उन्हनि फेरफार करण जी कोशिशि कई, जंहिंजे करे वरी 7 सालनि खां बाद में, यानी 700 सालनि खां बाद में, 7 सदियुनि खां बाद में अल्लाह ताला उनजे मथां रोमिन काफ़रनि खे मुसलत कयो, जो रोमिन अची करे बुख़्त नसर बादशाह अची करे उन्हनि यहूदियुनि खे क़तल कयो ऐं उनजे मथां तमामु वॾो ज़ुल्म कयो। बैतुल मुक़द्दस जे मथां हमलो कयो। बैतुल मुक़द्दस जे अंदरि जेको बि ख़ज़ानो मौजूदु हुयो उहे 50,000 सुवारनि जे मथां उहे खणी विया। ऐं हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं ईंदो त हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु शाम मुल्क खे फ़तह कंदा ऐं जेको रोमी ख़ज़ानो खणी विया हुआ उहो ख़ज़ानो हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु वापसि मोटाईंदा। त जॾहिं यहूदियुनि 700 सालनि खां बाद में, यानी 7 सदियुनि खां बाद में जॾहिं उन अल्लाह ताला जी नाफ़रमानी कई, अल्लाह ताला उनजे मथां ॿीहर बि मुसीबत आंदी। त हदीस मां जेकॾहिं इहा ॻाल्हि ज़ाहिर कजे त हदीस मां इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त जेकॾहिं बनी इसराइल ग़लति कमु कंदा ऐं बनी इसराइल वारी ॻाल्हि जेकॾहिं उम्मत मुस्लिमा बि उन्हनि ग़लति कमनि जे अंदरि मुलविस हूंदी त उन्हनि जे मथां बि अहिड़े क़िस्म जा ग़लति क़िस्म जा अज़ाब अची सघनि था। उन्हनि जे मथां बि काफ़रनि जूं क़ुवतूं ऐं काफ़रनि जूं हुकूमतूं ग़ालिब थी सघनि थियूं। त जेकॾहिं तारीख़ जो मुआवज़नो कजे त तारीख़ जे अंदरि इहा ॻाल्हि मौजूदु आहे त जॾहिं मुस्लमान जे मथां 7 सदियूं गुज़री वियूं, जॾहिं मुस्लमान जे मथां 700 साल गुज़री विया ऐं मुस्लमाननि जे अंदरि नाफ़रमानियूं अची वियूं, मुस्लमाननि जे अंदरि जॾहिं गफ़लत अची वई त उन वक़्तु तातारनि जो फितनो मुस्लमाननि जे मथां ग़ालिब अची वियो। तातारनि मुस्लमाननि खे क़तल कयो ऐं तमामु वॾो इंतिहाई मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म कयो।
तातारनि मुस्लमान मर्दनि खे क़तल कयो ऐं मुस्लमान जी औरतुनि खे पंहिंजे घरनि जे अंदरि आबाद कयो। तारीख़ जे अंदरि अचे थो त उहे तातारी मुस्लमान जे मथां एतिरे क़दुरु ग़ालिब थी विया ऐं मुस्लमान एतिरे क़दुरु उन खां ॾुजंदा हुआ जो हिकु औरत हिकु मुस्लमान खे चयो तूं हिते ई बीह ऐं हरकत न कजांइ। उहो मुस्लमान उते बीह रहियो। उहा औरत घर वई ऐं घरां चाकू खणी आई अची करे उनखे क़तलु कयईं। मुस्लमान एतिरा त बुज़दिल थी चुका हुआ जो जंहिं बि इलाइक़े में जंहिं बि शहर में तातारियुनि जो लश्कर दाख़िल थींदो मुस्लमान पंहिंजे शहर खे छॾे वेंदा हुआ ऐं उन्हनि सां मुक़ाबिलो करण जी उनजे अंदरि कंहिं बि क़िस्म जी क़ुवत मौजूदु न हुई। त वाक़ियो अचे थो त हिकु दफ़े तातारनि जो शहज़ादो हिकिड़े शहर जे अंदरि दाख़िल थियो त उनजे दाख़िल थियण सां समूरा मुस्लमान जेके उन शहर जे अंदरि मौजूदु हुआ उहे उतां निकिरी विया ऐं ॿाहिरि हलिया विया। त तातारनि जे शहज़ादे चयो त ॾिसो असांजे अंदरि केतिरो रोब मौजूदु आहे ऐं असांजो केतिरो दाबो आहे मुस्लमान जे मथां पंहिंजे दुश्मन जे मथां जो असांजे अचण सां उहे पंहिंजे घरनि खे बि ख़ाली करे छॾे था वञनि। त एतिरे में हिकु फ़ौजी आयो ऐं अची करे शहज़ादे खे चयईं पंहिंजे कमांडर खे चयईं त अञा ॿ शख़्स हिन शहर जे अंदरि मौजूदु आहिनि। दरअसल उहे ॿ शख़्स उहे हुआ हिकु अहमदीन दरबंदी रहमतुल्लाह अलैह हुयो ऐं ॿियो उन बुज़ुर्ग जो ख़लीफ़ो उन बुज़ुर्ग जो मुरीद हुयो। त जॾहिं शहज़ादे खे ख़बर पई इंतिहाई गुस्से जे अंदरि अची वियो ऐं उन पुछा कई त आख़िर इहे कहिड़ा शख़्स आहिनि जेके अञा मौजूदु आहिनि उनखे मां वटि वठी अचो। फ़ौज उन वटि वई ऐं उन्हनि खे जंजीरनि जे अंदरि ॿधी करे लाकब जे अंदरि ॿधी करे उन्हनि खे शहज़ादे जे साम्हूं पेश कयो वियो। शहज़ादे उन खां पुछा कई त समूरा माण्हू इन शहर मां निकिरी विया लेकिन तव्हां हिते छो मौजूदु हुयो? उन बुज़ुर्ग चयो त जेके माण्हू पंहिंजे घरनि में मौजूदु हुआ उहे निकिरी विया लेकिन असां त अलाह जे घर में मौजूदु हुआसीं। उते उन शहज़ादे चयो त तव्हां अलाह जे घर में मौजूदु हुओ हाणे ॿुधायो त छा तव्हांखे अलाह बचाईंदो? उन बुज़ुर्ग चयो त बिल्कुलु असांखे अलाह बचाईंदो। जॾहिं उन बुज़ुर्ग अलाह चयो ऐं पंहिंजे ॿिन्ही हथनि खे सिक ॾिनई उनजे हथनि में जेका ज़ंजीर ॿधल हुआ उहे उते जो उते टुटी पिया ऐं शहज़ादे जे मथां तातारियुनि जे कमांडर जे मथां रोब तारी थी वियो। उनजे दिलि खे धकु लॻो त हीअ जेका शख़्सियत आहे आम शख़्सियत न आहे, हीअ आम माण्हू न आहे। उन वक़्तु शहज़ादे हिकु बहानो बणायो ऐं उनखे चयईं त अच्छा ठीकु आहे मां तव्हांखे हिते रहण जी इजाज़त ॾियां थो। लेकिन बहरहाल उन शहज़ादे जी दिलि जे अंदरि धकु लॻी चुको हो। राति जो उहो शहज़ादो उन बुज़ुर्ग वटि ईंदो हुयो ऐं उन जूं ॻाल्हियूं वग़ैरह ॿुधंदो हुयो। बुज़ुर्ग उनखे नसीहत वग़ैरह कंदो वाइज़ कंदो ऐं बुज़ुर्ग उन जे दिलि जे मथां तवजात वग़ैरह कंदो। हिकु दफ़े उन बुज़ुर्ग तातारनि जे शहज़ादे खे ॿुधायो त हिकु वक़्तु ईंदो जॾहिं तूं हुकूमत संभालींदे ऐं समूरनि माण्हुनि जो तूं हुकुमरान थींदे हिकु वक़्त में तुंहिंजी हुकूमत ईंदी। त उन शहज़ादे वाइदो कयो त जेकॾहिं मुंहिंजी हुकूमत आई मुंहिंजो इक़्तिदार आयो त मां बि तव्हां सां वाइदो कयां थो मां उन वक़्तु पंहिंजे मुस्लमान हुजण जो ऐलान कंदुसि। मां उन वक़्तु पंहिंजो इस्लाम ज़ाहिर कंदुसि। जेकॾहिं मां हाणे मुस्लमान थियां ऐं हाणे मुस्लमान हुजण जी दावा कयां ऐलान कयां त इन सां मूंखे नुक़सानु थींदो। माण्हू मूंखे क़तलु करे छॾींदा, मुंहिंजा वॾा बादशाह मूंखे क़तलु करे छॾींदा। उनजे करे जॾहिं मुंहिंजी हुकूमत आई जॾहिं मुंहिंजो इक़्तिदार आयो जॾहिं मूंखे कुर्सी मिली उन वक़्तु मां मुस्लमान हुजण जो ऐलान कंदुमि। त जॾहिं उन शख़्स खे हुकूमत मिली यानी 30 साल गुज़री विया 30 सालनि खां बाद में उन तातारनि जे शहज़ादे खे ऐं कमांडर खे हुकूमत मिली उहो उनजो हुकुमरान थियो त उन वक़्तु उन पंहिंजे मुस्लमान हुजण जो ऐलान कयो। अहिड़े तरीक़े सां मुस्लमाननि खे जेका तरक़ी मुस्लमाननि जी ख़तमु थी चुकी हुई मुस्लमाननि खे उहा तरक़ी वापसि मिली, मुस्लमाननि खे उहा हुकूमत वापसि मिली, मुस्लमाननि खे पंहिंजी इज़त वापसि मिली। लेकिन सुवालु पैदा थिए थो त इहा आख़िर उनखे तरक़ी कीअं मिली? ॿ खुफ़िया ताक़त हुयूं ऐं ॿ लिकियल ताक़त हुयूं जंहिंजे करे मुस्लमाननि खे तरक़ी मिली। हिकु इहा खुफ़िया ताक़त हुई यानी कि हज़रत मौलाना अहमदीन दरबंदी रहमतुल्लाह अलैह जेको वक़्त जो बुज़ुर्ग हुयो ऐं वक़्त जो कुतुब हुयो उन पंहिंजे बातिनी ताक़त जे ज़रिए सां अल्लाह ताला जे ज़िक्र जी ताक़त जे ज़रिए सां इस्लाम खे ग़ालिब कयो। ऐं ॿी बि हिकु ताक़त हुई जेका लिकियल ऐं छुपियल ताक़त हुई उन ताक़त जे ज़रिए सां बि मुस्लमाननि खे हिकु क़िस्म जो उरूज मिलियो ऐं तरक़ी मिली। उहा ताक़त कहिड़ी हुई तारीख़ जे अंदरि मौजूदु आहे त जॾहिं तातारनि जे शहज़ादनि तातारनि जे हुकुमराननि जॾहिं उन ज़ालिमनि मुस्लमाननि खे क़तलु कयो ऐं उन्हनि जी औरतुनि खे पंहिंजूं घरवारियूं बणायो त मुस्लमाननि जूं घरवारियूं अगरचे मजबूर हुयूं ऐं उहे हिकु क़िस्म जूं मज़लूम हुयूं लेकिन उनजे बावजूदि बि उन्हनि जे अंदरि उन्हनि जे दिलनि में ईमान अञा बाक़ी हुयो। उहे पंहिंजे ईमान खे विसारे न चुकियूं हुयूं। उहे पंहिंजे इस्लाम जे इख़लाक़ी इक़दार खे पंहिंजे हुस्न अख़लाक़ खे विसारे न चुकियूं हुयूं। उन्हनि जा जेके काफ़रनि जा शोहर हुया जेके उन्हनि जा घरवारा हुया उहे उन सां उहो अदब ऐं अख़लाक़ सां बर्ताव ईंदियूं हुयूं जेको अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुस्न अख़लाक़ सेखारियो आहे, जेका इस्लाम असांखे तरबियत सेखारी आहे, जेका इस्लाम इज़त सेखारी आहे उहे पंहिंजे शोहरनि सां उन इज़त सां ऐं उन हुस्न अख़लाक़ सां पेश ईंदियूं हुयूं। इन हुस्न अख़लाक़ जो नतीजो इहो थियो जो उहे काफ़र अगरचे काफ़र हुया लेकिन मुस्लमान औरतुनि मां वॾो मुतमइन थी विया ऐं उहे चवणु लॻा त मुस्लमान औरतूं उहे आहिनि जेके पंहिंजे शोहरनि जूं बेहद इज़त कंदियूं उन्हनि जो ख़्यालु रखंदियूं आहिनि उन क़िस्म जी हर क़िस्म जी उन्हनि जे लाइ रिस्पेक्ट कंदियूं आहिनि।
उनजे करे जॾहिं शौहर पंहिंजी घरवारी खां राज़ी थींदो आहे त पंहिंजे घर जो हुकुमरान बणाईंदो आहे, उनखे पंहिंजे घर जो वॾो कंदो आहे। जॾहिं उहे पंहिंजे उन्हनि औरतुनि मां मुतमइन थी विया, उनखे चयूं त अव्हांखे मुकमल आज़ादी आहे, उनखां बाद में उहे उनजे मथां निगरानी बि करणु न लॻा। इन एतबार सां जेके काफ़रनि जा घर हुया ऐं उन्हनि में उनखे काफ़रनि जा ॿार बि ॼाया, उहे मुस्लमाननि जी औरतूं काफ़रनि जी औलादनि जी इस्लामी एतबार सां तरबियत करणु लॻियूं, इस्लाम जो नालो न वठनि पियूं ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो न वठनि पियूं, लेकिन पंहिंजे ॿारनि खे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत सेखारनि पियूं, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न अख़लाक़ किरदार ऐं तरबियत वग़ैरह सेखारनि पियूं। त जॾहिं उन तातारनि जे शहज़ादे इस्लाम आंदो ऐं चयो त मां मुस्लमान थी वियो ऐं उहो हुकुमरान बि थी चुको हुयो, उन वक़्तु इन मुस्लमान जी औरतुनि पंहिंजे औलादनि खे कलमा पढ़ाया ऐं उनखे मुस्लमान कयो त असां तव्हांखे इन वक़्त जे लाइ इन क़िस्म जी तरबियत वग़ैरह कईसीं ऐं इन वक़्त जे लाइ असां तव्हांखे पालियोसीं निपायोसीं। त मोहतरम मुस्लमानों, इन मां मालूम थिए थो त ॿ कुवत हुयूं, हिकु बुज़ुर्गनि जी कुवत हुई ऐं ॿिए नंबर ते औरतुनि जी कुवत हुई, औरतुनि जी तरबियत हुई, जंहिंजे करे इस्लाम जी जेका विञायल इज़त हुई उहा मुस्लमान खे वापसि मोटी मिली, मुस्लमाननि खे हुकूमत वापसि मिली, मुस्लमाननि खे उरूज वापसि मिलियो ऐं मुस्लमाननि खे तरक़ी वापसि मिली। त मोहतरम मुस्लमानों, ख़ुलासो इहो आहे ऐं बयानु करण जो मक़सदु इहो आहे त असां बि पंहिंजे औलाद खे अहिड़े क़िस्म जी तरबियत ॾियूं ऐं असां बि पंहिंजे औलाद खे हज़रत इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जे लश्कर में शामिलु थियण जे लाइ तरग़ीब ॾियूं ऐं उन्हनि खे असां बि उन ॾींहं जे लाइ पालियूं जीअं हिननि औरतुनि पालियो हुयो। अल्लाह ताला खां दुआ